14 मुहर्रम खैरपुर में भंड हाउस से लख सलवा शरीफ पढ़ी तसे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो न्याज़ थियो आहे। साईं जेके सहाफ़ी सीनियर सहाफ़ी हाजी न्याज़ अली नूनारी साहब भी पंहिंजी टीम समेत अची दुआ में शरीक थिया आहिनि। अल्लाह साईं सॼी काइनात में जेके भी मोमेंट बाना जन सबीलूं कयूं, मौला जो न्याज़ कयो, आज़ादारियूं कयूं, मौला जे गम में रुना, मौला सभिनी जी ग़ुलामी अली असगर मासूम जे सदके पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सभिनी जो न्याज़ सबीलूं मौला जे गम हुसैन में जेके आज़ादारियूं कयूं, आज़ादारियूं क़बूल फरमाए। ऐं रब साईं इमाम हुसैन जी नंढड़ी न्याणी अम्मा मासूम बीबी सकीना सलामुल्लाह अलैहा जे सदके आका जी उम्मत के फ़िरके वारियत को बचाए। माण्हू चवंदा आहिनि मूंखे त फ़िरके वारियत कीअं ख़तमु थींदी। मां चवंदो आहियां त मुसलमान एक ॿिए जे अक़ीदे जो एहतराम कनि, फ़िरके वारियत पाण ई ख़तमु थी वेंदी। अल्लाह इमाम हुसैन जे सदके मुसलमान सभिनी खे सम्झ अता फरमाए।